अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज बेहतरीन अपडेट में तव्हां सभिनी प्री प्यारनि खे दिल वारनि खे सिंधी ॿारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सिर्फ़ पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। जी हाँ दोस्तों, अचण वारे एपिसोड में तव्हांखे हाणे चाकर खान जो गुस्सो इन जेको आहे रुंडे टुंडे ते बि नज़र ईंदो ऐं रुंडो जेको आहे उनजी शाही ते थुके थो पियो जेको इन जे करे त उनजी न्याणी खे सोणी खे चाकर खान बंगले मां वठी आयो आहे अकबर खान जे मां, इन जे करे उनखे गुस्सो बि आहे। ऐं होॾां जेको आहे सांवल इंतज़ार में आहे चाकर खान कंहिं छोकिरी वठी हैदर खे पढ़ायां। हैदर जेबो हिकिड़ी माई संभाले कोन थो सघे और ॿी जूं शादियूं करण जूं ॻाल्हियूं करे थो। एॾो त मूंखे इन गुस्सो अचे थो इन जे करेक्टर ते, ईअं निड़ ते टोपी रखी ॻाल्हाईंदो कीअं आहे, बेकार माण्हू खे सफ़ा एक्टिंग ईंदी न आहे। होॾां जेको आहे दोस्तों बेहतरीन अदाकारी जे हिसाब सां अकबर खान जी अदाकारी भली हले पई। हाणे जेको अकबर खान वारा बि हमिलो कंदा ही फुल तयारु वेठा आहिनि। हेॾां जाबर वरी सियाणप सां सिकू खे पाण सां मिलाए ॻोठ ते हमले करण जी उन सां जेको आहे साज़िश कंदो, चवंदो अंदरियों तूं दुश्मन खे हणजांइ फायरिंग हेॾो असां हणंदासीं, अहिड़े हिसाब सां तूं सोणी खे उथो वठी निकिरी वञजांइ, छो सोणी अची वई चाकर खान वटि। इन ॻाल्हि जी गुस्सो आहे सिकू खे ऐं हू